जी समूरे मुल्क जियां मिरपुर ख़ास में भी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जश्न विलादत के मौके ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेको आशिक़ान रसूल पारां रैलियूं कढण जो सिलसिलो जारी है। हिन वक्त बि जेका मुख्य रैली है जेका भानसिंगाबाद फैज़ान मदीना मस्जिद का जेका रैली निकती है जेका हितां खां स्टेशन चौक ऐं मार्केट चौक खां जेका गुज़री रही है जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदे जेको शाम जो साॻी हंधि इक़्ताम पज़ीर थींदी। उनखां अलावा जेके रैली में शिरकत कंदड़ आहिनि आशिक़ान रसूल जेको मरहबा या मुस्तफ़ा जा नारा हणी जेको ख़ुशी जो इज़हार करे रहिया आहिनि। उन सां अलावा मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त जेको शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जो सिक्योरिटी जा सख्त इंतजाम किया विया आहिनि ऐं जेको लगभग 1300 खां वधीक जेको सिक्योरिटी जा एहलकार जंहिंमें पुलिस ऐं रेंजर्स जा एहलकार मुक़ररु कया विया आहिनि जेको जलूसनि जी जेका निगरानी करे रहिया आहिनि। उनखां अलावा जेको CCTV कैमराऊं भी जेको लगाई वियूं आहिनि जंहिंजी जेका निगरानी जेका 15 ऑफिस में थे पई। उनखां अलावा मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त जेको मुख़्तलिफ़ जेको चौकनि ते जेको स्टॉल भी लॻाया आहिनि जेको आशिक़ान रसूल ते जेको गुलनि जी वर्खा भी करे रहिया आहिनि उनजो वेलकम करे रहिया आहिनि ऐं लंगर ऐं न्याज जो भी जेको सिलसिलो जारी है।